बुलेटिन के अॻिते वधाईंदे ज़िक्र कंदासीं। कराची यूनिवर्सिटी आपघाती धमाके केस जी जांच में अॻु भराई थी आहे। पुलिस आपघाती बमबार औरत जो सहकार कंदड़ औरत जो खाको तैयार करे वरितो आहे। पुलिस ज़रियनि मूजिबि जांच इदारनि बम हमले जे इम्कानी मददगार औरत जो खाको तैयार करे वरितो आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त आपघाती बमबार जे मददगार औरत जो खाको वाक़े वारे हंधा मुख़्तलिफ़ ऐनी शाहिदनि जे सहकार सां माहिरनि तैयार कयो आहे। पुलिस तरफ़ां मददगार औरत जे सुञाणप ऐं ॻोल्हा लाइ आम शहरियुनि खे बि मदद फ़राहम करण जी अपील कई वई आहे। ॿिए पासे धमाके में औरत जो सहकार या आपघात कंदड़ औरत सां इतफ़ाक़ी मुलाक़ात बि जांच कंदड़ जे गौर हेठि आहे। जांच कंदड़ जो चवणु आहे त इम्कानी मददगार औरत लिफ्ट ॾींदड़ कार सवार खां 500 रुपया रोक मदद बि घुर कई आहे। आपघाती हमलेआवर सां मिलण बि मदद हासिल करण जी कोशिश थी सघे थी। पुलिस अमलदारनि जो चवणु आहे त औरत पाण या संदसि गर्भाती बि जांच इदारनि साम्हूं पाण पेश थी सघनि था। यादि रहे त 26 अप्रैल ते कराची यूनिवर्सिटीअ में थियल धमाके में कन्फ्यूज़ सेंटर जे सरबराह समेत 3 चीनी शहरी ऐं 1 ड्राइवर मारिजी विया हुआ, जॾहिं त 2 चीनी शहरियुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। सिंध में पानी जी शदीद खोट ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में आबादकारनि ऐं सियासी समाजी तंज़ीमनि पारां एहतजाजी रैलियूं कढी धरना हया विया। नवाबशाह में पानी जी खोट ख़िलाफ़ सिविल सोसाइटी, सोशल वर्कर ऐं शागिर्दनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। लाड़काने में अवामी वर्कर्स पार्टी ऐं प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जे कारकुननि पानी खोट ऐं माहौलियाती दहशतगर्दी ख़िलाफ़ गफ़ार ख़ान, डॉक्टर इमरान बुरड़ो, ज़ाहिद शेख ऐं साकिब अब्बासी जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सेवण जे यूनियन काउंसिल आरज़ी जे 40 खां वधीक ॻोठनि जे रहवासियुनि पाणी जी खोट ख़िलाफ़ मोटरसाइकिलनि ते रैली ऐं पैदल मार्च करे सख़्त नारेबाज़ी कई। ठारूशाह भरिसां दिलेपोटा सहड़ा माइनर शाख में बि पाणी जी खोट सबबि फ़सुलु सुकणु लॻो आहे। मिठियाणी में पाणी जी खोट सबबि एसटीपी जे कारकुन ऐं सियासी समाजी धुरियुनि हबीबुल्ला मशवरी, फयाज़ शेख ऐं नबी बख़्शी मस्तोई जी अॻवानी में ठारूशाह स्टाफ खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी पाणी जी फराहमी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। ख़ैरपुर नाथन शाह में सिंध ऐं बलोचिस्तान में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ अवामी वर्कर्स पार्टी जे मरकज़ी सॾ ते काशिफ चांडियो, कामरान चांडियो ऐं जबरान चांडियो जी अॻवानी में हथनि में झंडा ऐं बैनर खणी पेट्रोल पंप खां सिटी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। कढण में अध खां वधीक आबादी जे रहवासियुनि पीअण जे पाणी न मिलण ख़िलाफ़ मोहम्मद कासिम जमाली, अल्लाह बचायो बजीर, ख़ालिद बजीर ऐं मोहम्मद सुमार बजीर जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गबचाणी में जयमल शाख जे पुछड़ी जे आबादकारनि पंहिंजे ॾियारे बि पाणी खोट ख़िलाफ़ आबादकारनि अमीर मुग़ैरी, मुरीद खोसो ऐं हबीबुल्ला रुखशानी जी अॻवानी में ख़ाली दिला, सुकल बूटा ऐं इंजीनियर जो अलामती पुतलो खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गढ़ी हसन में बि जसकम कारकुननि ऐं आबादकारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। नवां जतोई में पाणी जी खोट ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। पडीदन में पाणी जे खोट ख़िलाफ़ आबादकारनि नुसरत कैनाल ते एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया में पाणीअ जी खोट जो ज़िम्मेवार वफ़ाक़ आहे। सिंध सां पाणी बाबति थियल मुआहिदनि ते वफ़ाक़ कॾहिं बि अमल न कयो। सिंध में पाणी न हुजण सबबि माण्हू उञ विघे तरसी रहिया आहिनि। नाज़रीन, सेवण जे यूसी अराज़ी वासी पीअण जे साफ़ पाणी जी फराहमी न थियण ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। रहवासियुनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ 18 किलोमीटरनि ताईं मार्च करे सेवण में धरणो हयो वियो। रियाज़ जमाली जी रिपोर्ट। तारीख़ी ॻोठ यूसी आराज़ी जे 30 खां वधीक ॻोठाणा जेके जिदोजहद पाणी जिदोजहद कमेटी जे सॾ ते जेको आहे सो 18 किलोमीटर पैदल मार्च करे हींअर प्रेस क्लब पहुता आहिनि। असां सां हिन वक़्तु ॻोठाणा मौजूदु आहिनि। अचो त खेनि ॻाल्हि ॿोल कयूं त पाण छा था चवनि। असांजो को वॾो मुतालबो कोन्हे, न असां को गवर्नमेंट ऑफ सिंध खां अनु घुरूं था, न को ज़मीन जो टुकड़ो घुरूं था। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाणी जेका ज़िंदगी आहे असां पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो जियापो घुरूं था, मिठो पीअण जो पाणी। असां माण्हुनि खे पीअण जे पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे ऐं गुज़िरियल 22 सालनि जो मसइलो आहे।
बुनियादी तौर ते मच्छू ढंढ जेको खारो थियो आहे, तव्हां ख़बर आहे MNV ड्रेन जे करे उहो जेको ज़हरीलो पाणी मौजूदु रहियो हुते, उन बुनियादी तौर ते सभ खां पहिरियां त पूरी मच्छर आबादी अंदरि जेके मलाह बिरादरी आबाद हुई लखनि जे तादाद में, उन्हनि सभिनी खे मुतासिर कयो, उन पैदावार मुतासिर थी, ऐं आख़िर में वीचारा मायूस नाउमीद थी रड़े ऐं गवर्नमेंट वटां मिंथू इलाज करे आख़िर उन्हनि फ़ैसिलो कयो त लॾे वञे, ऐं हू 70-80 सैकड़ो आबादी मच्छू ढंढ जे अंदरि लॾे चुकी आहे। जर खारा हुजण जे सबबु तक़रीबन सभई ॻोठ पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। जीअं थर जो हाल हूंदो आहे, उहो गड्ढनि ते भरींदा आहिनि, असां खणी रक्षनि ते भरींदा आहियूं। इहो ई फ़र्क़ु आहे असांजे हुननि जे लाइफ स्टाइल में। असांखे मिठो पाणी ॾिनो वञे, असांजे तर में टोटल पाणी ज़हरीलो आहे, पीअण जो पाणी बि ज़हरीलो आहे, त प्लस में जेको ज़रई आबादी जे पाणी जेको लाइक़ु न आहे, ऐं हींअर असां तमामु पाणी जे लाइ परेशान आहियूं। भई असां वटि पीअण जो पाणी कोन्हे, पर को बि तवजह ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। ऐं मां चवां थो सेवण तालुके जी ख़ुशकिस्मती तारीख़ में पहिरियों चकर 3 वॾियूं पोस्टूं खणी चइजनि या उहिदा चइजनि जेके सेवण तालुके खे मिलिया। हाणे अॻिते मिलनि या न मिलनि उहो नसीब जी ॻाल्हि आहे, पर बदकिस्मती इहा आहे जो इन 3 वॾियुनि पोस्टुनि जे बावजूदि बि जेको असांजे तालुके सेवण खे ज़लील कयो वियो आहे, जेको परेशान कयो वियो आहे, स्पेशली पीअण जो पाणी सां खसियो वियो आहे। असांजो पूरो तर जेको आहे उहो हेपाटाइटिस C ऐं उन खां गुर्दनि जूं बीमारियूं, खोड़सारियूं थियूं, खोड़सार माण्हुनि जी डेथ थी वई आहे, पर गवर्नमेंट जो को बि तवजह कोन्हे त हिते बि के इंसान रहनि था, बिल्कुलु न। जंहिं लाइ असां हिते दोस्त UC आराज़ी जा ऐं UC टल्टी जा दोस्त गॾिजी हिते एहतजाज कयो आहे। असां आला इदारनि खे, वसवारनि इदारनि खे, DC साहिब खे, वज़ीर आला सिंध खे, पब्लिक हेल्थ खे पुरज़ोर मुतालबो था कयूं त आया महिरबानी करे पाणी असांजो निज बुनियादी हक़ आहे जेको असांखे दर अंदरि पुॼायो वञे। कैमरामैन शिराज जामिरी सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती TV सिम। रिपोर्ट मां ॾिठी त ज़िक्र कंदासीं कराची जे इलाइक़े क़ाइदाबाद में घरां मानी वठण लाइ वियल मासूम ॿारड़े खे वहशी जवाबदारनि जिन्सी बदफ़ैली जो निशानो बणाइण बैदि क़तल करे छॾियो। वारसनि पारां क़ाइदाबाद रोड ते लाश रखी धरणो हयो वियो। पुलिस शक हेठि 18 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। उमर मारवी ॻोठ जे लाइब्रेरी मां 8 वरनि जे मासूम ॿारड़े जो लाश हथ आयो आहे। जिन्सी ज़्यादती बाद घुटा ॾेई ऐं गलो कपे क़तल कयल मासूम शाकिर सेठा जे वारसनि नेशनल हाईवे ते कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो हयो। वाक़े जो इतला मिलण ते SHO शाह लतीफ़ मुमताज़ मरवत पहुची तफ़सील वरिता। लाश जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े में बाद पुलिस हिकु शकी जवाबदार मीर बालाज समेत 18 ॼणनि खे तहवील में वठी छॾियो आहे, जिन खां पुछा गाछा कई पई वञे। हिते ज़िक्र कंदासीं सिंध में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। नवाबशाह में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां 50 खां 54 मार्कनि ते पास न करण वारे अमल ते अख़्तर अली, ख़ासकेली उस्मान जमाली, निसार चांडियो ऐं शाहिद रिंद जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बदीन में PST ऐं JEST टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि मीर असदुल्ला टालपुर, इरफान हालिपोटो, अज़ीज़ अंसारी ऐं अब्दुल सत्तार सूमरे जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। डोकरी में IBA टेस्ट उम्मीदवार रस्तनि ते निकिरी आया। इरफान मेमन, जावेद जहतियाल, सोशल वर्कर लियाकत मीरानी जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी ऑफर आर्डर ॾियण जो मुतालबो कयो। जोही में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि DO दादू मख़तूम बिलावल पार्क खां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी दादू जोही रोड ते निटहण उस में धरणो हयो, जंहिंखे फयाज़ खिची, आसिफ़ खिची, वसीम सूमरो ऐं कंवल सूमरे ख़िताब कयो। मीरपुर माथेले में आसिफ़ लोलाई, साकिब आराही ऐं उमर नाइच जी अॻवानी में वज़ीर आला हाउस कराची अॻियां अणॼातल मुदे ताईं धरणो हणण जो चिता ॾेई छॾियो। नगर पार्कर में UC ऐं टाउन सां तालुक़ रखंदड़ IBA पास उम्मीदवारनि मनसुख, गफ़ार, जबार हालेपोटो, विनोद डेवन ऐं रिणमल जी अॻवानी में मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। नएं देरे में बि सुहेल भुट्टो, नसीर मीरानी, हसनैन ज़ंगेज जी अॻवानी में IBA पास टेस्ट उम्मीदवारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो।
ख़बर शामिल कंदासीं। टंडियल हर ज़िले में गैस्ट्रो छो मर्ज़ तेज़ी सां पखिजण लॻो आहे। हिकु ॾींहं में 50 खां वधीक ॿारनि खे सिविल अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। ज़िले टंडियल हर जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े नंढनि वॾनि ॻोठनि में पिणु गैस्ट्रो बीमारी तेज़ीअ सां पखिजण लॻी आहे। डॉक्टर मूजिबि गर्मीअ जी शिदत में इज़ाफ़ो थींदे ई गैस्ट्रो जे मरीज़नि में बि इज़ाफ़ो थियो आहे। डॉक्टरनि मूजिबि ॿारनि खे गर्मीअ खां बचाव सां गॾु साफ़ पाणी पीआरियो वञे। सुल्तानकोट भरिसां चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार जो जिरगो थियो आहे, जंहिंमें धुरनि मथां 30 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। ॻोठ जान मोहम्मद चांडियो में संगावती तकरार तां चांडिया बिरादरी जे अहमद ख़ान ऐं जान मोहम्मद चांडियो धुरनि में झेड़े में क़तल थियल नीगर रुस्तम चांडियो खून जो जैकबाद में अब्दुल मजीद जखरानी जी सरपंच हेठि जिरगो थियो आहे। जिरगे में चांडिया बिरादरी जे चङनि हिम्मत अली चांडियो, मंसूर चांडियो ऐं एहसान खोसो ऐं ॿियनि शिरकत कई आहे। जिरगे में धुरियूं जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद जान मोहम्मद चांडियो धुर मथां संगावती मसइले तां छिकताण जा 15 लख, जॾहिं त अहमद ख़ान चांडियो वारी धुर ते घर मथां हमले में 12 वरनि नीगर रुस्तम पुटु ग़ुलाम कादर चांडियो जे क़तल जो 15 लख रुपया ॾंड विधो वियो, जॾहिं त ॿई धुरियुनि में जिरगे में थियल फ़ैसिलो क़बूल करण बाद पाण में खीर खंड थी वियूं। ओडेरोलाल स्टेशन लॻे ट्रेन जो टक्कर लॻण सबबि नौजवान फ़ौत थी वियो आहे। कराची खां पेशावर वेंदड़ अवामी एक्सप्रेस जो टक्कर लॻण सबबि ॻोठ बायो ख़ान पठान वासी 38 वरनि जो वाहिद बख़्श पुटु दुर मोहम्मद ख़ासकेली फ़ौत थी वियो आहे। हद जी पुलिस फ़ौती जो इलाज कढाए इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। वारसनि मूजिबि नौजवान जो तवाज़ुन दुरुस्त न हो, जंहिं सबबि हादसो पेश आयो आहे। खैरपुर में ट्रेन जी टक्कर में औरत फ़ौत थी वई आहे। पंजाब खां कराची वेंदड़ हज़ारा ट्रेन जी टक्कर में औरत चिबाहट जी फ़ौत थी वई आहे। फ़ौती औरत जो मर्द सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते औरत जी सुञाणप जिनाह कॉलोनी वासण मुस्बात हमीदा सुमरो तौर थी आहे। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। हिते ज़िक्र कंदासीं शहदादपुर में 4 ॾींहं अॻु हथ आयल नौजवान प्रीतम जे वारसनि आपघात के कतल करार ॾेई छॾियो आहे। प्रेस क्लब शहदादपुर में प्रीतम भील जे भाउ पीसूमल भील ऐं भाइटे मोहन भील साफ़िन आॾो धाईंदे चयो त संदन भाउ प्रीतम भील फाओ खाई आपघात न कयो हो। हुन इल्ज़ाम हयो त प्रीतम खे संदसि घरवारी ज़रीना भील ऐं ॿियनि क़तल करण बाद आपघात जो रंग ॾिनो वियो। उन्हनि चयो त 4 ॾींहंनि खां पुलिस जे पुठियां घुमी घुमी थकिजी पिया आहिनि, पर पुलिस अञा ताईं केस दाख़िल न करे रही आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त संदन भाउ जे क़तल जो केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। नाज़िम फैज़गंज वेझो ॻोठनि पारां पुलिस ऐं बासरनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ जे एहतजाज बाबति तफ़सील ॾिसूं था अब्बास चांग जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां वक्त मौजूद आहियूं फैज़गंज ॻोठ मोहब्बत खान चांग में, जिते ॻोठणा पुलिस ऐं फैज़गंज पुलिस ऐं बासरनि जी मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल मौजूद ॻोठणनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं बार ॾिनी आहे मूं ते हिकिड़ो केस ठाहिण जी, उहो केस हिननि जो नाकाम थियो, कूड़ो थी वियो। उहो कंहिंजो कूड़ो थी वियो त कल्ह वरी मुंहिंजा पुट विया आहिनि भाॼी वठणु शहर मां, भाॼी वठूं अचनि पिया त मुंहिंजे पुटनि ते 6 ॼणनि हमलो कयो आहे। 2 ॼणा नामालूम केलनि मिल के हा साईं, हा पुलिस खे इतला थियल आहे, पुलिस जो इतला थियल आहे। ऐं फ़ैसिले वारा चङा मथा जावेद पाण वटि फ़ैसिलो रखायो। साईं असां ग़रीब आहियूं, असां वटि पैसो ॾोकर न आहे। अशरफ जो पुटु हकीम असांखे सौट अकबर खे मारणु चाहे थो त मोहम्मद हकीम खे ऐं कश्मीर खे ॿिन्हिनि खे ॿाहूं ॿधे अर्ज़ो कयां, इन खे गिरफ़्तार कयो। उन अलाए काथूं हथियार इस्तेमालु करे असांखे मारणु चाहे थो। मां मुंहिंजो भाउ ग़ुलाम अकबर बाईपास पेट्रोल पंप ते असां उते तेल विझराए पोइ वरी असां अची भाॼी वठी पोइ असां रोड ॾेई पंहिंजो दर अचूं पिया। 6 ॼणा अॻियां बीठा आहिनि, 2 ॼणा मां नामालूम न सुञाता त 6 ॼणा अची असांखे थपनि सां वरितो। मां हिननि खां पुछियो तव्हां छो था विढ़ो? चए असांजी तव्हां सां ज़ाती दुश्मनी आहे। मां चयो बाबा तव्हांजी असां सां कहिड़ी दुश्मनी आहे, तव्हां असांजे पोइ छो पिया आहियो? बसि चए
चे पुलिस भी असांजी ऐं SSO भी असांजो ऐं DSG भी असांजी सभु तुंहिंजो असांजो। अॼु में मां पुलिस ते शिकायत कई आहे, पुलिस मुंहिंजी कोन थी ॿुधे ऐं पुलिस शाशी दौरा पुलिस हुननि जी ॿुधे थी ऐं पुलिस पिस्टल ऐं हथियार हुननि वटि साण हुया। मूं ते हुननि मोज़र सिधो कयो, मुंहिंजे भाउ ते हुननि मोज़र सिधो कयो। पोइ मां इन में थोरो हाणे इहो मुतालबो आहे मुंहिंजो पुलिस ते अर्ज़ु आहे त असांजी हिननि फ्राडनि माण्हुनि मूं जान छॾाइनि। कैमरा टीम सां गॾु बासित चंग, धरती TV न्यूज़ फैज़। बाढ़ेवासी पारां मासूम ॿारनि समेत 62 ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अम्बपुर जे रहवासी सैयद अली अकबर शाह पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी जहत्याल बिरादरी जे बासनि ख़िलाफ़ पाक किताब खणी थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अली अकबर शाह दाहींदे चयो त इलाइक़े जे जहत्याल बिरादरी जा 62 माण्हू संदसि घर ते बिना सबब कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं खेसि सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। संदसि चवणु हो त मूं बाढ़े थाणे ते NC बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस बासनि खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। जवाबदारनि मां खेसि बचड़नि समेत हयातियुनि खे ख़तरो आहे। शहदादकोट तालुके जी यूनियन काउंसिल 3 ते पीपल्स पार्टी पारां टिकेटनि जी विरासत ते इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। PP सां लाॻापियल जमाली बिरोही इतिहाद आज़ाद उम्मीदवारनि जो पैनल जोड़े इलेक्शन विढ़ण जो ऐलान कयो आहे। पीपल्स पार्टी सां लाॻापियल इलाइक़े वासियुनि जमाली बिरोही इतिहाद जोड़े PP जे नामज़द उम्मीदवारनि ख़िलाफ़ आज़ाद उम्मीदवारनि जो पैनल ठाहे एहतजाजी रैली जी सूरत में रिटर्निंग ऑफिसर जे ऑफिस में पहुंची नामज़दगी कागज़ जमे कराया। आज़ाद उम्मीदवारनि तौर इलेक्शन विढ़ंदड़नि में हाजी लौंग बिरोही, चेयरमैन कुर्बान बिरोही, वाइस चेयरमैन ज़िले काउंसिल लाइ इंजीनियर इरफान जमाली ऐं ॿिया शामिल आहिनि। उन मौक़े ते अॻवाननि ज़ुल्फ़कार जमाली, अली मुराद बिरोही, अब्दुल हमीद जमाली, दीदार बिरोही ऐं ॿियनि चयो त PP जे मक़ामी क़यादत यूनियन काउंसिल 3 में पुराणनि जियालनि खे नज़रअंदाज़ करे मकानी इलेक्शन में नवनि माण्हुनि खे टिकेटूं ॾेई मायूस कयो आहे, जंहिं सबबि कारकुननि में ताव पकड़ियल आहे। हुननि PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, MPA फरियाल टालपुर समेत आला क़यादत खां मुतालबो कयो त मक़ामी क़यादत जे तकरारी फ़ैसिलनि ते नज़रसानी करे मकानी चूंड में पार्टी जे सीनियर अॻवाननि खे टिकेटूं ॾेई इंसाफ़ कयो वञे। ज़िक्र कंदासीं वॻड़ में मकानी चूंडनि में बीहंदड़ उम्मीदवारनि पारां नामज़दगी फार्म जमे कराइण जो सिलसिलो जारी आहे। UC चौधेरो ते पीपल्स पार्टी जे नामज़द चेयरमैन सरदार ज़ादा दानिश खान तुनियो, वार्ड 1 थड़ी हाशिम ते सरताज अहमद तुनियो, ज़िले काउंसिल ते वकील आशिक अली जतोई ऐं JUI उम्मीदवारनि पारां नामज़दगी फार्म जमे कराए छॾिया। टाउन कमेटी वॻड़ ऐं UC यारुदेरो ते पीपल्स पार्टी समेत JUI सुजाख नौजवान इत्तेहाद, तहरीक इंसाफ, PSP ऐं आज़ाद उम्मीदवारनि सरदार खलील अहमद वॻड़, वॾेरो कलीम तुनियो, ममताज़ वॻड़, जबरान खान कलोहड़ो ऐं ॿिया पंहिंजा नामज़दगी फार्म जमे कराया। मकानी चूंडनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि जे फार्मनि जी छंड छाण करे हतमी लिस्ट लॻाई वेंदी। राब्तो कंदे UC चौधेरो जे चेयरमैन जे उम्मीदवार दानिश खान तुनियो ऐं वार्ड नंबर 1 जे सरताज अहमद तुनियो चयो त पंहिंजे UC जी अवाम जी ख़िदमत जे जज़्बे सां इलेक्शन में हिसो वठी रहिया आहियूं। हुननि चयो त बलदियाती चूंडनि में खटण बाद UC में तरक़ियाती कम कराया वेंदा। पंहिंजी अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। बेला बचायो कमेटी चयो आहे त सिंध अंदरि बेला ख़त्म करे कब्ज़ा करे वणकारी जी नेमत खां महरूम बणाए पियो वञे। राधण में बेला बचायो कमेटी जे मरकज़ी अॻवान ज़ैन दाऊद पोटो, ज़िले ऑर्गेनाइज़र जान मोहम्मद कलियार, रफ़ीक चांडिया राधण में यूनिट खोलण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सुप्रीम कोर्ट में हू पिटिशनर्स आहिनि ऐं उन ते अमल सिर्फ़ु बेपोच माण्हुनि ऐं ग़रीबनि ते थियो आहे। हुन चयो त बाक़ी इक़्तिदारी वॾेरा धुर ऐं बासरनि जा अञा ताईं देरा ॼमियल आहिनि। अदालती फ़ैसिलो हवा में उॾायो वियो आहे। हिकु सवाल जे जवाब में उन्हनि चयो त सिंध में ॿेले खाते जी ज़मीन कचे में 6,50,000 ऐं पके जी ज़मीन 2,50,000 आहे, जेका 90% कब्ज़े हेठि आहे। उन मौक़े ते सदाम मरी, अज़ीज़ अहमद, ग़ुलाम नबी जामरी, अब्दुल फ़ता अबड़ो, अली अकबर अबड़ो, अली मोहम्मद ज़रदारी, बशीर अहमद जामरी, निज़ामुद्दीन मंगी ऐं मोहम्मद आमिर मक्सी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।
अल ख़िदमत पारां अब्दुल सलाम मेडिकल सेंटर ऐं गेस्ट्रा कराची पारां गवर्नमेंट गर्ल्स ऐं बॉयज़ स्कूल सचल ॻोठ इवनिंग शिफ्ट में स्कूली ॿारनि लाइ मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई, जंहिंजो इफ़्तिताह नाले वारे समाजी अॻवान इक़बाल हुसैन चन्ना, डॉक्टर अज़हर जुगताई, डॉक्टर शबीर अहमद भुट्टो ऐं ॿियनि कयो। कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि 150 शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे अखियुनि ऐं ॿियनि बीमारियुनि जी चकास करे संदन इलाज कयो। कैंप जी पुॼाणी बाद स्कूल में तालीम ऐं उनजी अहमियत जे उनवान सां सेमिनार कोठायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान, तालीमी माहिरनि, डॉक्टरनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदीन वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे इक़बाल हुसैन चन्ना ऐं ॿियनि चयो त तालीम हिकु अहिड़ो हथियार आहे जेको केरु खसे नथो सघे। तालीम वॾियुनि इमारतनि ऐं थधियुनि हवाऊं ॾींदड़नि मशीननि जे मुहताज न आहे, हिकु वण हेठां वेही बि तालीम हासिल करे सघिजे थी। नाज़रीन, सिगा पारां नौशहर फ़िरोज़ में 2 ॾींहंनि जो किताबी मेलो लॻायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते किताब रखिया विया आहिनि। किताबी मेले जे हवाले सां पेश आहे इमाम बख्श मशहूरी जी ही रिपोर्ट। नौशहर फ़िरोज़ में सिगा पारां 2 ॾींहंनि जो किताबी मेलो लॻायो वियो। किताबी मेले जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर ताशबीन आलम कयो। हितां जे साञावंदनि शाइरनि शाइरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त टीम को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने इतना अच्छा एक उस पे किताबों का वो लगाया है जिसको देख के दिल भी खुश होता है, और मालूमात की इतनी ज़्यादा किताबें हैं कि अब मेरा खुद दिल कर रहा है कुछ किताबें ख़रीदने को। आज मैं पूरे ज़िले नौशहर फ़िरोज़ के अवाम से रिक्वेस्ट करता हूँ कि इतनी अच्छे इनिशिएटिव को वेलकम किया जाए। और नौशहर वारनि खे जस हुजे जो चीन वारो इल्मु बि खणी हिते आया आहिनि नौशहर फ़िरोज़ वारनि खे इल्म जी रोशनी खां आगाह करण जे लाइ, ऐं हू हिन मां इंशा अल्लाह ताला बहरामद वठंदा, हिन मां ज़रूरु फ़ाइदेमंद थींदा। ऐं मां सिगा जे ॿियनि साथियुनि खे बि ॿियनि ब्रांचुनि खे बि इहा गुज़ारिश कंदुसि त हू जिथे किथे अहिड़ा स्टॉल लॻाइनि। फ़लसफ़े ते आहिनि, मज़हब ते आहिनि, शाइरी ते आहिनि, आत्म कथाऊं आहिनि, अंग्रेज़ी जा किताब आहिनि, ॿारड़नि जा किताब आहिनि, तव्हांखे कतन कोन मिलंदो। किताब हिकिड़ो अहिड़ो दोस्त आहे जेको जेकॾहिं असीं साथ में रखूं था त उहो असांखे नेठाई सेखारे थो, निवड़त सेखारे थो। असांखे जेको आहे सो हुन मां वधीक अहिड़ा गाइडलाइन मिले थी। किताब हिकु इंसान दोस्त बि आहे ऐं किताब असांजो माना अकेलाई जो हिकु हमसफ़र बि आहे। अॼुकल्ह किताब एंड्रॉइड फ़ोन अची वई आहे, उन में PDF फाइल आहिनि, उहे आराम सां डिलीट थी था वञनि, पर हिन किताब जो क़दुरु ऐं अहमियत उहा साॻी आहे। मेले में सभ खां पहिरियों त मां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन ब्रांच नौशहर फ़िरोज़ जे दोस्तनि खे ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां जिन जो हिन किताबी मेले ऐं नुमाइश जे इंतज़ाम में थोरो घणो बि हिसो आहे। इमाम बख्श मशहूरी, धरती टीवी न्यूज़, नौशहर फ़िरोज़।